भले दुनिया च कहिड़ी भी कुंड में हुजा, भले दुनिया च कहिड़ी भी कुंड में हुजा, आया सिंधियो मां फ़क़ुर सां चवां, आया सिंधियो मां फ़क़ुर सां चवां, गॾिजे सिंधी जिते, गॾिजे सिंधी जिते, मां त सिक सां चवां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, ॿोलियां ॿोली मिटी, ॿोलियां ॿोली मिटी, गीत सिंधी ॻायां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां, हा मां शान सां मान सां फ़क़ुर सां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। अहिड़ो सुरीलो आवाज़ ॿुधी अॼु त तव्हां सभु सुञाणे ई वरितो हूंदो त उहो ई आवाज़ आहे असांजे पंहिंजे भाउ जतिन उदासी जो, जेको नौजवान जंहिं नौजवान सॼी दुनिया में पंहिंजे आवाज़ जे सुरीले आवाज़ जे लहरुनि सां सॼे माहौल खे संगीतमय बणाए छॾियो आहे, सिंधियत जी ख़ुशबूअ सां महकाए छॾियो आहे। जतिन, तव्हांजो अॼु जे दिलेर सिंधी चैनल जे गॾजानीअ में स्वागत आहे। थैंक यू सो मच। जाम ख़ुशी थी रही आहे इहो इंटरव्यू करे, ऐं ख़ुशि हमेशह हूंदो आहे पंहिंजी ॿोलीअ जो प्रचार कंदे हुए पंहिंजे म्यूज़िक जे माध्यम सां। जतिन, संगीत जे माध्यम सां त तव्हां सिंधियत जो प्रचार करे ई रहिया आहियो, पर वेझड़ाईअ में तव्हांखे पंहिंजे प्यार में सिंधी पिक्चर में हिकु लीड रोल कंदे हीरो जे रोल में ॾिठो वियो आहे, त संगीत खां इहो हिकु फिल्म ताईं जो सफ़र तव्हां कीअं वीचार कयो? दुबई में मुंहिंजो कॉन्सर्ट हुयो सिंधी चेटीचंड जे उपलक्ष्य में, त उते मुंहिंजी मुलाक़ात फिल्म जा जेके प्रोड्यूसर आहिनि सतीश चांदवानी, हुननि सां गॾु उते थी। त हुननि मुंहिंजे साम्हूं इहो ऑफर रखियो कि असांजी जेकी मूवी आहे हुन लाइ तव्हांजो कैरेक्टर बिल्कुलु फिट थो बीहे, त तव्हां एज़ अ हीरो हुन में तव्हां कमु कयो। त मां पहिरों कॾहिं मूवी में कमु बि न कयो, मुंहिंजो पहिरों चांस हुयो, पहिरों मौक़ो हुयो। पंहिंजे म्यूज़िक वीडियोज़ में त जाम मां एक्ट कयो आहे, बट एज़ अ मूवी हे मुंहिंजो पहिरों चांस हुयो कि मां ऐं मां आर्टिस्ट आहियां कि मां बि चाहींदो आहियां कि जेके बि अपॉर्चुनिटीज़ साम्हूं खां अचनि थियूं मां हुननि खे कैच कयां और अॻिते वधां। त मां बिल्कुलु ख़ुशी ख़ुशी हुन प्रोजेक्ट खे खयों, बट मां तव्हांखे सीरियसली ॿुधायां कि एज़ अ सिंगर मां जाम सुठो आहियां। पहिरीं मूवी आहे मुंहिंजी, मां कोशिशि कई, बट धीरे धीरे थींदो आहे। जी, तव्हांजो उन मूवीअ सां जुड़ियल कोई अहिड़ो यादगार पल? ॾाढा पल आहिनि जेके असां सुबुह अर्ली मॉर्निंग जल्दी उथी वेंदा हुआसीं ऐं लेट नाइट ताईं शूट हूंदो हो, त काफ़ी सभु नयो, मुंहिंजे लाइ सभु नयो शूट, कैमरा फेस करणु, कि कैमरे खे कीअं फेस करिणो आहे, डायलॉग्स यादि करणु, उहो असांजा गॾ में जेके बि मुंहिंजा सीनियर आहिनि मूंखे ॿुधाईंदा कि तव्हांखे हीअं डायलॉग इहो ईअं चइणो, इहो चइणो आहे, त ॾाढा मेमोरेबल मोमेंट्स हुया। तव्हां नंढे हूंदे खां ई संगीत सां जुड़ियल आहियो, त संगीत ॾांहुं तव्हांजी रुचि कीअं थी? मुंहिंजा जीअं त फादर अंकल बालक मंडली कटनी जे नाले सां सुञाणा वेंदा आहिनि, ऐं मां 9th जनरेशन आहियां जेके हिन सिंगिंग खे पंहिंजे घराने खे फॉलो करे रहिया आहिनि। ऐं
जेका बि सिंधी जेकी मां लैंग्वेज आहे सिंधी म्यूज़िक आहे पंहिंजे फादर खां सिखी आहे। श्री गोवर्धन दास उदासी हुननि जो नालो आहे। ऐं मूंखे रोज़ 2 सॉन्ग्स उहे ॾींदा हुआ की तोखे 2 सॉन्ग्स तयारु करणा आहिनि, 2 भॼन तयारु करणा आहिनि। झूलेलाल जा हुजनि, कलाम हुजनि, शाह लतीफ़ जा हुजनि, सचल जा हुजनि, इहे सभु ॾींदा। त ईअं ई करे करे मुंहिंजो सिंधी म्यूज़िक में सुठो थी वियो। हुन जे अलावा बि मां क्लासिकल म्यूज़िक बचपन खां सिखंदो अचां थो। मुंहिंजा उस्ताद हुया कटनी में उस्ताद हिफ़्ज़ुल कबीर साहब, उन्हनि खां मां क्लासिकल जी शिक्षा वरिती आहे। मतलब तव्हां 8 पीढ़ियूं पहिरीं खां सिंधियत जा कलाम संगीत जो इन माहौल में तव्हां वॾा थिया आहियो। शायदि इन करे ई तव्हांजे सुरनि में एतिरो जादू आहे। हाणे वेझड़ाईअ में ई असां ॾिठो आहे त तव्हांजी शादी थी आहे। सभिनी खे असांखे ख़बर आहे। तव्हांजे मैरिड लाइफ जे लाइ असां तव्हांखे शुभकामनाऊं था ॾियूं पिया। थैंक यू सो मच। तव्हांजी वाइफ सुरभि, तव्हांजी सिंधीअ में चवंदा आहिनि न जोय, तव्हांजी जोय सुरभिअ सां तव्हांजी मुलाक़ात कीअं थी? कुझु उहे नौजवान दर्शक जेके ॿुधणु चाहिनि था पिया। मुलाक़ात मूंखां पहिरियों मुंहिंजा फादर जेके आहिनि उन्हनि जी मुलाक़ात थी हुन सां। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो की असां जनरेशन असांजी ॻाईंदी अचे थी, त मुंहिंजा फादर अंकल बि गॾु में शोज़ कंदा आहिनि। त हुननि जो प्रोग्राम हुयो नागपुर में जन्माष्टमी जे उपलक्ष्य में। त उते फादर जी मुलाक़ात सुरभिअ सां थी। त हुते इत्तेफ़ाक़न मुंहिंजी सिस्टर जो नालो बि सुरभि आहे। त फादर खे उहो ॻाल्हि हिकु ज़हन में वेझी वई की सुरभि नालो आहे। ऐं डेट ऑफ बर्थ मुंहिंजे फादर जी ऐं सुरभि जी सेम आहे, 24 जुलाई, ॿिन्हिनि जी सेम डेट ऑफ बर्थ आहे। त फादर जे नज़र में इहा मतिलबु अची वई, इहा ॻाल्हि अची वई। तंहिंखां पोइ मुंहिंजे फादर हुननि खे चयो की जेको मुंहिंजो बेटो आहे उहो बि ॻाईंदो आहे, त हुननि जो कलाम तव्हां यूट्यूब ते ॿुधी सघो था, परचन शाल पवार। त ईअं करे असां पोइ टच में आयासीं। पोइ मुंहिंजे फादर ई मूंखां पुछियो की यार असांजे नज़र में हिकु छोकिरी आहे, तोखे मंज़ूरु आहे त असां हुन सां ॻाल्हि अॻिते वधायूं। मां चयो जीअं तव्हांखे सुठो लॻे। Heard the cries, but you wouldn't dry my tears away. So now. ॿुधायो त तव्हां बचपन खां ई ॻाईंदा था अचो पिया। पहिरियों कलाम जेको तव्हां एज़ अ सिंगर स्टेज ते परफॉर्म कयो हुजे या पंहिंजी दरबार में परफॉर्म कयो हुजे, उहो कहिड़ो हुयो? पेरे पवंदी स्थान हिकु कलाम आहे शाह लतीफ़ जो। त मुंहिंजी शुरूआति हुन कलाम सां थी। पंहिंजो म्यूज़िक वीडियो बि मां हुन कलाम सां शुरू कयो और मूंखे ॾाढो मतलब तव्हांजे पसंदीदा कलामनि मां हिकिड़ो कलाम। त जतिन दासी अगरि ॻाए ॿुधाईंदो त असांखे वधीक सुठो लॻंदो। पेरे पवंदी सान चवंदी सां, पेरे पवंदी सां अल्लाह चवंदी सां, रही वन रात भंबोर में ओ अल्लाह, रही वन रात भंबोर में। ओ पेरे पवंदी सान चवंदी सां, पेरे पवंदी सां अल्लाह चवंदी सान, रही वन रात भंबोर में ओ अल्लाह, रही वन रात भंबोर में। जतिन, असां तव्हांखां ॼाणणु चाहींदासीं त तव्हां हाणे वेझड़ाईअ में 2 हिकिड़ा रीमिक्स मैशअप्स कढिया आहिनि। तव्हां त ॻाईंदा अचो पिया, त इहे मैशअप करण जो वीचार तव्हांजे मन में कीअं आयो ऐं हुन राह ते तव्हां कीअं अॻिते वधिया? मां पिछले 4 सालनि खां शोज़ वग़ैरह में इन्वॉल्व थियुसि। ऐं जेतिरा बि असां शोज़ कंदा हुआसीं हुन में अधिकतर क्राउड 60+ हूंदो। त असां चऊं की असां यूथ खे कीअं अहिड़ो कहिड़ो प्रयास कयूं की यूथ बि असां सां गॾु अची जुड़नि ऐं उहे असांजा कलाम ॻाइनि। भले सिर्फ़ु मुंहिंजा न, बाक़ी सभिनी जा कलाम, थोरो रीमिक्स दौर अचे। असां पंजाबी ऐं बॉलीवुड म्यूज़िक ॾिसंदा आहियूं, तव्हांजे मोबाइल जे MP3 में
सभु पंजाबी फोक हूंदा, जी सभु बॉलीवुड सॉन्ग हूंदा, सिंधी सॉन्ग्स न हूंदा आहिनि। त प्रयास इहो ई हो की यूथ खे असां जोड़े सघूं। त अॼु थोरो सक्सेस थिया आहियूं की यूथ शोज़ अटेंड था कनि, उन्हनि खे कलाम वग़ैरह ईंदा आहिनि, यादि आहिनि, और हुन कलामनि ते उहे झूमंदा आहिनि, नचंदा आहिनि, त ॾाढी ख़ुशी थींदी आहे उहो ॾिसी करे। जी हा इहो मैशअप जो वीचार मतिलबु तव्हांखे इन ॻाल्हि मां ई प्रेरणा मिली त यूथ असां सां वधीक 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 जुड़नि। अॼु जाम सारा यूथ तव्हांखे ॿुधनि था, ॾिसनि था, त उहो जतिन उदासी जंहिंजी अखियुनि में अञा कोई सुपिनो हुजे नओं कुझु करण जो, अहिड़ो कहिड़ो सुपिनो तव्हांखे? जीअं मां तव्हांखे चयो की असां थोरा सक्सेस थिया आहियूं उन शइ में, बट असांखे सिंधी म्यूज़िक खे एतिरो अॻिते वधाइणो आहे की जेतिरी बि असांजी सिंधी क़ौम आहे, सिंधी यूथ आहे, उहो हर प्रोग्राम अटेंड करे, हर एक्टिविटी अटेंड करे और अॻिते हली ऑर्गेनाइज़ कनि सुठा सुठा इवेंट्स सिंधी में, सिंधी कला सां जुड़नि, भले सिंगिंग रुगो न, सिंधी एक्टिंग हुजे ताकी सुठी मूवीज़ अचनि, डांसिंग में अचनि ताकी सुठा कलाकार सिंधी फील्ड में अॻिते अचनि ऐं बॉलीवुड में अचनि, बॉलीवुड हॉलीवुड जेके बि सुठो प्रोजेक्ट ठाहिनि, ताकी जेके पंजाबी म्यूज़िक वीडियो एॾा तव्हां सुठी क्वालिटी में ॾिसंदा आहियो त ओड़ा सिंधी प्रोजेक्ट्स ॾिसो, त ताकी अॻिते अची साम्हूं असांखे ऑफर अचनि की सिंधी चैनल हुजे या सिंधी में एतिरो सारो कंटेंट हुजे की चैनल पंहिंजो पाण ई अची वञे मैटर ई असां वटि हाणे एतिरो अची वियो। उहो ई प्रयास आहे, उहो हिकु मुंहिंजो ड्रीम बि आहे की सिंधी कला खे असां एतिरो अॻिते वधायूं, सिंधी यूथ खे जोड़े पायूं। एतिरी नंढी उमिरि में अगरि जतिन जा सिंधी भाषा ऐं सिंधी कल्चर, सिंधी संस्कृतीअ जे फहिराव जे लाइ, उनजे वाधारे जे लाइ इहे वीचार ॿुधी ख़ुशी थी रही आहे ऐं अॼु लॻी रहियो आहे त अॻिते सिंधी ॿोली ऐं सिंधी सभ्यता जो फ्यूचर ब्राइट आहे। चई सघूं था त सिंधी ॿोली ऐं सिंधी सभ्यता जो आशावादी नज़रियो असां ॾिसी सघूं था अॼु जी नौजवान पीढ़ीअ में। जतिन कुझु हिकु मिंट जा क्वेश्चन असां तव्हांखां पुछंदासीं जंहिंजो आंसर बि तव्हांखे हिकु शब्द में ई ॾियणो आहे। तव्हांजो गुरु? उस्ताद हिफ़्ज़ुल कबीर साहब। तव्हांजा रोल मॉडल? मुंहिंजा फादर। तव्हांजी पसंदीदा फिल्मी हिंदी फिल्मुनि जी हीरोइन? दीपिका। तव्हांजी वाइफ ॿुधंदी हूंदव, हा इहो ध्यानु रखिजो। हुनखे मां प्यार सां दीपिका चवंदो आहियां। ओ ठीकु आहे। तव्हांजो पसंदीदा हीरो? रणवीर। गेम्स में रांदियुनि में तव्हां कहिड़ी रांदि पसंदि कयो? फुटबॉल, क्रिकेट, टेनिस? मां क्रिकेट जो जाम शौक़ीन आहियां। अगरि मां अॼु सिंगर न हुजां त मां क्रिकेटर हुजां। माना स्पोर्ट्स में तव्हांजी रुचि ओतिरी ई आहे। अच्छा, तव्हांजो मनपसंदि गीत? मनपसंदि हिंदी गीत। हिंदी गीत? हिंदी गीत त ॾाढा ई आहिनि, ॾाढे आहिनि, पर लग जा गले मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं पंहिंजो एक प्यार का नगमा। तव्हांजी नई शादी थी आहे त नई शादीअ में त माण्हू घुमणु फिरणु वधीक पसंदि कंदा, अहिड़ी हिकु जॻह जिते तव्हां सुर्गीअ सां वञणु पसंदि कंदा? असां यूरोप त थी आयासीं वेझरी, अमृतसर असांखे आहे की असां बार बार हुते वञूं। अॼु असां हिकु नए जतिन सां मिली रहिया आहियूं। जतिन, तव्हां घणनि सालनि खां सिंगिंग जे कैरियर में आहियो? मां बचपन खां आहियां, 10-11 साल खां मां सिखी रहियो आहियां। जतिन, तव्हां 10-11 साल खां वठी तव्हां संगीत सां जुड़ियल आहियो। इन सफ़र में तव्हां देश विदेश लॻभॻि दुनिया जी चङियुनि जॻहियुनि ते तव्हां सिंधियत जी मशाल खे क़ाइमु रखियो आहे। कोई अहिड़ो यादगार पल जेको इन दौर में तव्हांजे दिलि खे जंहिं क़रीब हुजे, अहिड़ो को पल? मोमेंट्स ॾाढा आहिनि। 5-6 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे। मां काफ़ी टाइम खां पंहिंजे घर न पियो वञा, त मुंहिंजी बुआ जो फ़ोन आयो, हुननि जे घर माता जी चौकी हुई। मुंहिंजी फैमिली मां सभई वञनि पिया सिवनी में, माता जी चौकी हुई, ऐं मां कटनी में मुंहिंजी सॼी फैमिली आहे ऐं मां मुंबई अकेलो रहंदो हुउसि। त बुआ जो फ़ोन आयो की तूं छो नथो अची माता जी चौकी में। त उन टाइम ते मुंहिंजो इनकम सोर्स बि एतिरो न हुयो ऐं काफ़ी स्ट्रगल जो टाइम हुयो, त मां बुआ खे कीअं न कीअं करे मना कयो की मां न अची सघंदमि। त बुआ मूंखे फ्लाइट जो टिकट मोकिलियो, चईं तूं अचु। मां चयुमि तव्हां एॾो छो ख़र्चु कयो फ्लाइट जो टिकट, तव्हां मूंखे मोकिलियो आहे। चईं तूं अचु, पंहिंजी मम्मी खे बि सरप्राइज़ ॾे, उन बि तोखे जाम टाइम खां न ॾिठो आहे। त हुननि मोकिलियो, मां फ्लाइट मां हुते पहुतुसि। प्रोग्राम हले पियो, विच प्रोग्राम में मूंखे माइक बैक स्टेज ते ॾेई छॾियऊं। प्रोग्राम बंदि थियो 2 मिंट लाइ ऐं मां सॉन्ग ॻायो, मैं कभी बतलाता नहीं
पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ। तो थोड़ो इहो गानो ॻाए करे मां अंदरि एंट्री कई। मम्मा मूंखे जीअं पोइ ॿुधायो कि मां वॉइस सुञाणी त जितने ई वॉइस आहे किथां थी अचे वॉइस, आवाज़ु किथां थो अचे। त जीअं मां एंट्री कई पब्लिक जे विच में त थोरो माहौल हुते इमोशनल थी वियो, सभिनि जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। ऐं जीअं हिकु फिल्मी सीन थींदो आहे न, मम्मी मां ईअं मिलियासीं पोइ बाक़ी पाए करे, और काफ़ी उहो मुंहिंजे लाइफ जो मेमोरेबल मोमेंट आहे। ऐं उन खां पोइ जेकी मूंखे बुआ ॻाल्हि चई, मां तोखे फ्लाइट जी टिकट मोकिली आहे, तूं अॼु पहिरियों दफ़ो फ्लाइट में ट्रेवल थो करीं, उहो सॼी हाणे हयाती तूं हिन फ्लाइट में ट्रेवल कंदे तूं। त उहो ॾींहुं अॼु ॾींहुं मां कॾहिं बि फ्लाइट में ट्रेवल कंदो आहियां त मूंखे उहो सीन मतिलबु मूंखे बार बार यादि ईंदो आहे कि पहिरियों दफ़ो मां बुआ जी वजह सां फ्लाइट में पेर रखियो। ऐं मूंखे हिकु मुंहिंजो पंहिंजी मम्मा सां ॾाढो अटैचमेंट हुयो, त हिकु सॉन्ग मूंखे पंहिंजो ईअं ठाहिणो हुयो। मां कंहिं बि सॉन्ग जो कवर न करे मां सोचियो कि मूंखे पंहिंजो सॉन्ग ठाहिणो आहे। उतां खां ई मुंहिंजो कंपोज़िशन जो दौर शुरू थियो कि मां पंहिंजा ई अखर लिखिया ऐं पंहिंजो हिकु धुन ठाहे करे पंहिंजी मॉम खे सॉन्ग डेडिकेट कयो। हुन जा अखर बि हुया कि मेरा बेटा राजा राज दुलारा आंखों का तारा, ईअं करे जेके मॉम यूज़ कंदा आहिनि, मम्मा यूज़ कंदी आहिनि। त उहे सभु अखर मां पंहिंजे जेके मुंहिंजे दिलि सां निकिता उहे मां हुन में लिखिया। ऐं तव्हां उहो सॉन्ग यूट्यूब ते बि ॿुधी सघो था, आजा रे बाय जतिन उदासी। तव्हांखे यूट्यूब ते उहो मदर स्पेशल सॉन्ग तव्हांखे मिली वेंदो। ऐं काफ़ी सुठो रिस्पॉन्स हुन वीडियो ते मिलियो। फेसबुक यूट्यूब ते मिलाए करे तक़रीबन 50 मिलियन व्यूज़ हुनखे वीडियो ते थिया, छोकी सभिनि जो पंहिंजी मम्मा सां लगाव हूंदो आहे, त उहो सभिनि खे जोड़े पियो पंहिंजे दिलि सां। आजा रे आजा रे आजा रे, तेरी गोदी में सर को रख के मैं हूँ सोया, सपनों की दुनिया में जाके मैं हूँ खोया, फिर से सुला दे सीने से लगा के, आजा रे आजा रे आजा रे। मुंहिंजो लंडन में प्रोग्राम हुयो। फर्स्ट टाइम मैं कंहिं इंग्लिश कंट्री में ट्रेवल कयां पियो। हिन ताईं त दुबई पाकिस्तान मां जाम दफ़ा थी आयुसि, पर मूंखे नॉलेज न हुयो कि लंडन में माण्हू सिंधी ॿुधंदा आहिनि कि छा कीअं प्रोग्राम हूंदो, कीअं हुतां जो क्राउड हूंदो, पसंदि कंदा कि न कंदा। पर मां काफ़ी मुआशिवर पियो कयां हुते कि कीअं हूंदो हुते, माहौल कीअं हूंदो, प्रोग्राम कीअं थींदो। पर अनलिमिटेड रिस्पॉन्स, मतिलबु हुन जी कल्पना न आहे। मतिलबु हर हिकु कलाम जेको असां हिते ॻाईंदा आहियूं, हिते ई मुश्किल सां कोई माण्हू यूथ ॻाए सघंदा आहिनि जेके फ़िलहालु जुड़ी रहिया आहिनि। पर हुते यूथ हुजे, वॾा हुजनि, नंढा हुजनि, लेडीज़ हुजे, मतिलबु सभिनि खे सभु कलाम यादि, और सभु एतिरो इंजॉय पिया कनि। मुंहिंजे लाइ एतिरो मेमोरेबल उहो थी वियो कि मतिलबु कि हिते पंहिंजे वतन खां परे हुजण खां पोइ बि हिते एतिरो प्यारु, एतिरो पंहिंजी सिंध खां लॻाव, त ॾाढो उहा शइ मूंखे ॾाढो अटैच कयो। तव्हां जीअं चयो त तव्हां पाकिस्तान बि विया आहियो, त तव्हां सिंध बि ॾिसी आया हूंदा। तव्हांजी विरहाङे जे वक़्तु, विरहाङे जो फेस, विरहाङे जो उहो दौरु तव्हांजे मिटनि माइटनि महसूसु कयो हुयो उहो दर्द? असांजा जीअं वॾा असांखे ॿुधाईंदा, असांजी ॾाढी स्टोरीज़ जाम आहिनि कि असां छॾे आयासीं, लॾे आयासीं पंहिंजो वतन। उहा किथे न किथे उन्हनि खे उहा फील थींदो हुयो। पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा असांखे, त असांखे उन टाइम ते उहो अहसासु न थींदो हुयो। असां मीडिया सां एतिरा जुड़ियल न हुआसीं। हाणे जेके पार्टीशन जा असां ॾिसी रहिया आहियूं त असांखे उहे ख़्यालु ईंदा आहिनि कि असांजा ॾाॾा ॾाॾी असांखे ॿुधाईंदा। त उहो सभु मतिलबु उनजे दर्द जो अहसासु तव्हांखे
तव्हां जॾहिं सिंध विया त अहिड़ी काई फीलिंग तव्हांखे लॻी त हे मुंहिंजो पंहिंजनि जो वतन आहे, अहिड़ी काई कीअं हिकिड़ो पल हूंदो आहे जिते हिक टच थींदी आहे त हीअ मुंहिंजी अबाणी धरती आहे? उतां जे माण्हुनि जो जेको प्यार आहे, सिक आहे, उहो तव्हांखे चई करे ॿुधाईंदो। मतिलबु कि जीअं तव्हांखे उहे ग्रीट कंदा न त तव्हांखे लॻंदो कि इहो मुंहिंजो प्यारु आहे जेको मां छॾे आयुसि। ॾाढी सिक हुते। ऐं असां पंहिंजे ॻोठ बि थी आयासीं, उते बि माण्हू इंतज़ारु पिया कनि कि कॾहिं तव्हां ईंदव। फस्ट टाइम हुते जॾहिं असां विज़िट कयो त असांजो गुरुद्वारो हिनमहिल ताणी हुते आहे, त हुतां जे माण्हू असांजे गुरुद्वारे जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। त हुननि असांखे चाबियूं ॾिनियूं कि तव्हां पंहिंजी अमानत खणो, ईअं करे। त असांजे अखियुनि में ॻोढ़ा वही आहे कि एॾो प्यारु माण्हुनि में हिनमहिल ताणी, अहिड़ी निवड़त आहे हुते। असां सैंड फैमिली में आहियूं, त असां उदासी पंथ में आहियूं। त असांजो गुरुद्वारो ऑलरेडी हिते बि आहे, कटनी में। कटनी में बि आहे। अच्छा, त सिंध में उहो गुरुद्वारो किथे? बाड्रा में, लालकाणा। लालकाणा में। अच्छा, इहे यादियूं खणी करे अञा तव्हां आया हूंदा त अञा दादीअ खे महसूसु करे सघंदा बिल्कुलु, हूंदा बिल्कुलु। त जतिन तव्हां हिकिड़ा अहिड़ा यूथ आहियो सिंधी कम्युनिटी में जंहिंखे चङा यूथ पसंदि कनि था, चङा यूथ ॿुधणु चाहिनि था। छा तव्हां पंहिंजे नौजवान भाउरनि खे कोई संदेश ॾियणु चाहींदा चैनल जे माध्यम सां? संदेश उहो ई आहे जो मां पंहिंजी हर ॻाल्हि में चवंदो आहियां, हर प्रोग्राम में चवंदो आहियां कि पंहिंजे सिंधी ॿारनि खे एटलीस्ट 7 साल जी उमिरि ताणी सिंधी सेखारियो। तंहिंखां पोइ उहे कॾहिं न विसारंदा, भले ॻाल्हाइनि इंग्लिश में ॻाल्हाइणो आहे, हिंदी में ॻाल्हाइणो आहे, पर पंहिंजी ॿोली त रिकॉग्नाइज़ कनि कि कोई माण्हू ॻाल्हाए थो त सिंधीअ में सम्झी सघनि उहे। ऐं पंहिंजे ॿारनि खे कला सां जोड़ियो। इहा वधीक ज़रूरी आहे। ॾाढो ज़रूरी आहे, ॾाढो ज़रूरी आहे। जेके बि ॿाहिरि रहनि था, सिंधी में नथा ॻाल्हाइनि, दुनिया जे कहिड़े बि कुंड में हुजो, सिंधी आहियो इहो फ़ख़ुर सां चओ। ऐं किथे बि तव्हांखे सिंधी गॾिजनि, उन सां सिंधी में ॻाल्हायो, सिक सां मिलियो, भाकुर पाए मिलियो, त इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि रहंदी। हर क़ौम जी सुञाणप हुन जी ज़ुबान आहे, हर क़ौम जी सुञाणप हुन जी ज़ुबान आहे। ज़िंदा तू सिंधी आही, ज़िंदा तू सिंधी आही, ज़िंदा जे तुंहिंजी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, ओ मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तहता वारियां, जंहिं में ॾिनी मूंखे पींघे में माहौलोली, सिंधी अबाणी ॿोली, ओ मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। सपोर्ट जी ॻाल्हि ईंदी आहे, जेके ऑर्गनाइजेशन्स बि आहिनि, फंड्स जेके इकट्ठा कंदियूं आहिनि, त मां उनखे इहो ई चवंदा कि तव्हां स्पॉन्सरशिप कयो म्यूज़िक वीडियोज़ ते। ठीकु आहे, भले मूंखां न ॻाल्हायो, जेको तव्हांजो पसंदीदा हुजे तव्हां ॻायो, पर नया सॉन्ग्स एटलीस्ट मार्केट में खणी अचो, सिंधी सॉन्ग्स, ताकी तव्हांखे गिनती जा गाना तव्हां ॿुधंदा हूंदा, जेके बि 2-3 आहिनि, उहे माण्हू इंजॉय कंदा आहिनि, ॿिया सॉन्ग्स नथा अचनि, उहे रिपीट था थियनि। पब्लिक लाइक तॾहिं कंदी जॾहिं मार्केट वॾो हूंदो, हुनखे ॿुधण वारा हूंदा, इंट्रस्ट ॾेखारींदा। इंट्रस्ट तॾहिं ॾेखारींदा जॾहिं थोरो असांजो हिकु मुक़ाम थोरो अॻिते अची वञे, हुन खां पोइ इंट्रस्ट ॾेखारींदा। त असांजो प्रयास इहो आहे कि ओल्ड सॉन्ग्स खे न्यू तरीक़े सां मैशअप करे हुनखे कयूं हिते। बसि सरकार खां बि इहो ई आहे कि म्यूज़िक में हुजे, हा बिल्कुलु, मूवीज़ में हुजे, इन्हनि में थोरो। दर्शकों, असां अॼु जतिन उदासी खे, जिन खे सिर्फ़ु ॿुधो हुयोसीं संगीत में, अॼु उन्हनि जा वीचार असां सभिनी ॿुधासीं। जतिन जो हर क़दम सिंधियत जे वाधारे जे लाइ आहे, त पोइ देरि छा में, अचो ॾेई हथ में हथ
हिकु क़दम अॻिते वधायूं, सिंधी ॿोली ऐं तहज़ीब खे ऊचाइयुनि ते पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं, जीए असांजी सिंधियत।